मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव जे कमल कदमनि में सिर झुकायां थो। तव्हां सभिनि प्यारनि वास्ते, तव्हांजे मिठे नगर सिंगापुर शहर वास्ते, सॼे विश्व वास्ते आसीस पिना। तव्हां सभिनि जे, तव्हां मां हिक हिक जे चरणनि में सिर झुकायां। हिन तव्हांजे दास वास्ते दुआ पिना। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, कल्ह असां हिक ॻाल्हि जो वीचार पिए कयूं। तव्हांखे यादि आहे या न? कहिड़ी ॻाल्हि हुई? 3 marks. Wise man. Wise wisdom. Man of wisdom. Man of Man of wisdom you take Nishani. Can you? Man of wisdom. Man of wisdom. The true man of wisdom. The true man of wisdom. What are the 3 marks of the life of such a man? Wisdom is not a matter of books. मां केतिरा पुस्तक पढ़ां, I am far from wisdom. Can any one of you tell me what wisdom is? How does a man become truly wise? Those are the 3 marks. But what is wisdom? Can you acquire wisdom by studying certain books, reading certain scriptures? By putting it into practice. Putting it to practice. May I tell you what is wisdom? Wisdom के अखर सिंधीअ में आहे ज्ञान। 3 मार्ग आहिनि, 3 रस्ता आहिनि जे प्रभु वटि असांखे वठी हली सघनि था। रस्ता त घणेई आहिनि, पर उहे सभु रस्ता they have been classified in 3 groups. हिकु चवंदा आहिनि कर्म जो रस्तो, हिकु चवंदा आहिनि भक्तीअ जो रस्तो, हिकु चवंदा आहिनि ज्ञान जो रस्तो। त सचो ज्ञान छा आहे? केतिरा माण्हू आहिनि पुस्तक पढ़ी अची असांखे सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि था, पर उहे ज्ञानी कीन आहिनि। उन्हनि खे को थींदा आहिनि शुष्क ज्ञानी, शुष्क ज्ञानी, जिन खे सचे ज्ञान जी ख़बर कीन आहे, पर जे फ़क़ति के ॻाल्हियूं पढ़ी अची असांखे ॿुधाइनि था। सचो ज्ञान छा आहे? सचो ज्ञान आहे जॾहिं असीं पंहिंजे दिलि जे कमल में दर्शन करियूं था। True wisdom is light. Have you beheld the light that is within you? If not, you are far from wisdom. त हींअर अखियूं पूरियो, जोत ॾिसो। जे जोत नथा ॾिसो त अञा तव्हां ज्ञान जी प्राप्ति खे न कई आहे। ज्ञान उन इंसान खे मिले थो जो जोत ॾिसे थो। पोइ इहा जोत जुदा जुदा क़िस्मनि जी आहे। जीअं हीअ स्थूल जोत आहे, असां मां हिकु हिकु इहा जोत ॾिसी सघे थो। हिकु ॿी जोत आहे जंहिंखे को थींदा आहिनि योगिक लाइट। ऐं हिन सांत में वेहंदियूं ऐं सांत में वेहंदा त तव्हांखे जुदा जुदा रंगनि जी जोत ॾिसण में ईंदी। कॾहिं येलो लाइट, कॾहिं पर्पल लाइट, कॾहिं ग्रीन लाइट, कॾहिं ब्लू लाइट, जुदा जुदा रंगनि जूं जोतियूं। त पोइ वरी अखियूं खोलींदा त जोति गुम थी वेंदी। हिकु टीं जोत अथव, जा सची जोत आहे, उनखे चवंदा आहिनि आत्मिक जोत। आत्मिक जोत, उहा जोत असीं पहिरीं पहिरीं पंहिंजे अंदरि ॾिसूं था, अजब में पऊं था। इट्स अ ब्लेसिंग लाइट। बेशक शुरूआत में असांखे नंढा ग्लिम्पसिस मिलनि था उन लाइट जा, पर ग्रेजुअली that light keeps on growing within us.
जोत असीं पंहिंजे अंदरि ॾिसूं था, पर पोइ जॾहिं अखियूं पूरे निहारियूं था त जित किथ जोत पिया ॾिसूं, हिक हिक में उहा साॻी जोत. That one light in all that is around us, not merely every human being, but every creature that breathes the breath of life. Not merely every creature, but every object. He pillar, he camera, he stand, he microphone, हिक हिक में उहा जोत आहे. जेसि ताईं उहा जोत तव्हां न ॾिठी आहे तेसि ताईं ज्ञान खे प्राप्त तव्हां कोन कयो आहे. And there are very few who have attained to this stage. What are the marks of such a man? The man of wisdom, the man of true wisdom. ज्ञान ॿिनि क़िस्मनि जो आहे. हिकिड़ो आहे जो असीं पुस्तकनि मां पढ़ी अची हिक ॿिए खे ॿुधायूं था ऐं लोक ॿुधनि था, चवनि था अरे केॾो ज्ञानी आहे. That is not true ज्ञान. That is not true wisdom. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ऐं कल्ह असां ॾिठो त हिक निशानी अहिड़े इंसान जी आहे. He will never yield to anger. He will never give way to anger. हुन सां कहिड़ी भलत हलंदा. हू गुस्सो की न कंदो, हू कावड़ की न कंदो, हू पंहिंजी पेशेंस की न विञाईंदो. बेशक अहिड़ा इंसान के मौक़िया थिया आहिनि जो ॿाहिरीअ तरह ॾिसण में आयो आहे ॼण त हिननि कावड़ कई आहे. असांजे फ़ाइदे लाइ कनि था, असांखे सेखारण लाइ कनि था. पर अंदर में they don't have a feeling of anger. They don't have a feeling of hatred against anyone, because they have beheld the one light in all. True jnana, true wisdom is the vision of the one in all. जॾहिं सचो ज्ञान मिले थो तॾहिं असीं सभु हिकु थी वञूं था. There is no difference between one and the other. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इहो आहे सचो ज्ञान. जॾहिं इन जोत जो असांखे दीदार मिले थो तॾहिं असीं कावड़ गुस्से खां चढ़ी वञूं था मथे हेठि. तॾहिं असीं वेठा खिलूं. को माण्हू कीअं हलंदो, को माण्हू कीअं हलंदो. जीअं श्री ईशा कारो असां गुड फ्राइडे मल्हायो न. गुड फ्राइडे is sacred to the memory of Jesus Christ, whom we in eastern lands refer to as Sri Isha. Sri Isha jadih cross te chadyo ahe, he looks at his persecutors. Then mutarka khani कीलियूं ठोकियूं आहिनि. कीलियूं ठोकियूं अथनि हथनि में, कीलियूं ठोकियूं अथनि गिचीअ में, कीलियूं ठोकियूं अथनि पेरनि में. इन्हनि जे ख़िलाफ़ बि हिन जे दिलि में को वीचार कीन आयो आहे. He has prayed to the Lord, Father, forgive them, for they know not what they do. Father, forgive them, for they know not what they do. Where there is no anger, there is plenty of forgiveness. असीं नंढी वॾी ॻाल्हि ते कावड़जी था पऊं, because we have not grown in the spirit of true forgiveness. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पहिरीं निशानी आहे इहा. पहिरीं निशानी आहे such a person will never yield to anger. ॿी निशानी कहिड़ी? असां कल्ह वीचार कयो त द सेकेंड मार्क उनजो अॼु थोरो कुझु वीचार कंदासीं. ॿी निशानी कहिड़ी? ॿी निशानी such a person will always speak the truth. हमेशा अहिड़ो माण्हू सच ॻाल्हाईंदो, सच खां परे न रहंदो. अॼु खां वठी तव्हां जेका ईअं कयो, कॾहिं बि केतिरा भेरा ॻाल्हाए ॾिबो आहे, पोइ रियलाइज़ कबो आहे अरे मूं त कूड़ ॻाल्हायो. If you can correct yourself, nothing better
पर करेक्ट करियो या न करेक्ट करियो एक सेंस चवंदा आहिनि न हिकु उहो कढी रखो नंढड़ा थींदा आहिनि न सिखा you will find that you will as you move through life following the simple sadhana you will be drawing closer to the spirit of truth. Shall Ariasi Sasa Sabinthe O Brahma Kripa Hi Kevalam Krishna Kripa Hi Kevalam Guru Kripa Hi Kevalam Om Shanti